ओम शांति। दीदी मुरलीदायक 16/3/2023 अव्यक्त बाता जो रिवाइज तो श्री 494 वाक्यान संतुष्टता जो आधार आए संबंध संपत्ति और तथा तंदुरुस्ती। अज दिलाराम बाप पांजी सदा संतुष्ट रहने वाली संतुष्ट आत्माएं की वह संतुष्ट मणियन की रितमता। यह रूहानी मणियन जी चमक दी दरबार की चमकाए थी न। संतोषी आत्माओं स्वयं की भी प्रिय सर्व की भी प्रिय बाप की भी प्रिय द एरिया आयो न शुजी न श्रेष्ठ ब्रह्मण जीवन में अप्राप्ति जो नाम ही नाय सर्व प्राप्ति संपन्न आत्माएं है न। जी है श्रेष्ठ ब्रह्मण जीवन में अप्राप्ति जो नाम निशान आए तो सर्व प्राप्ति संपन्न आत्माएं तो जाति सर्व प्राप्ति नति सदा संतुष्ट स्वतः स्वाभाविक आए ही नेचुरल स्वभाव उनकी उन जो संतोष जो हूंदो और संतुष्ट जो स्वरूप व स्वभाव निजी संस्कार एडो श्रेष्ठ आज संतुष्ट आत्मा असंतुष्ट आत्मा की भी संतुष्ट जो वाइब्रेशन वायुमंडल संतोष वायुमंडल में बदले रहंदो। अलग जो संतुष्ट आत्मा होंदी उन जो स्वरूप और स्वभाव निजी संस्कार के कारण असंतुष्ट आत्माएं जो उन संपर्क में होंदी वह भी संतुष्ट थी वेंदी। वाइब्रेशन वायुमंडल होंदो न। हिन संगम युग में विशेष बाप दादा जी देन छाए संतुष्टता। हिक संतुष्टता जी विशेषताएं की भी सहज पांजी समीप लाएंगी लेकिन सदा संतुष्ट हुजन। परिस्थिति केतरी भी बदले लेकिन असंतुष्टता की स्थिति की परिस्थिति बदली न सके। परिस्थिति ही बदलना वाली है लेकिन स्व संतुष्टता की स्थिति सदा प्रगतिशील है। सांचे के केड़ी भी हिलाने वाली परिस्थिति ही अनुभव थी पॉकेट शो कठपुतली जो शो हुंदो सब लेकिन हुंदो पॉकेट हुंदो सब कुछ लेकिन सब कुछ होंदे हुए भी लगता पपेट शो तो केड़ी भी परिस्थिति पपेट शो लगती है। आजकल जो फैशन कार्टून शो सुठो लगदो है न। हुंदो तो शेर भी बिल्ली भी होंदी लेकिन हुंदो शायद ये तो कार्टून कहानी पूरी थी वेंदी लेकिन आए कार्टून की स्टोरी रियल ना आए कभी भी केड़ी भी परिस्थिति अचे तो यही समझो एक बेहद जी स्क्रीन पे कार्टून शो हले तो वह पपेट शो हले तो वो ॾिसी करे परेशान थींदा कि मनोरंजन में रहंदा। शो ॾिसणो तो सुठो ही हूंदो है न। तो यह माया जो प्रकृति जो ये भी एक शो है। माया जो वो प्रकृति जो ये भी कुछ हुआ जेके साक्षी स्थिति में सदा संतुष्टा जी स्वरूप में दिखता रहो। साक्षी स्थिति में सदा संतुष्टा जी स्वरूप में स्थिति करे दिखता रहो। हाँ जी शान में रहंदे हुए दिखो संतुष्ट मणि आयो न संतोषी आत्मा आयो न आई ये संगम युग जो श्रेष्ठ शान त शान में थियण हूंदो आहे न कि परेशान थियण सुठो लगदो। सदा संतुष्टता जी विशेषता के इमर्ज रूप में स्मृति में रखो। प्राप्ति में विशेष संबंध और संपत्ति आवश्यक है। संबंध में भी अगर एक भी संबंध अप्राप्ति जो आ तो संपूर्ण संतुष्टता न होंगी। तो संबंध में भी सर्व खपे अविनाशी संबंध खपे बाप। अगर कोई भी संबंध विनाशी आ तो प्राप्तियों असंतुष्टता स्वतः थी वेंदी लेकिन एक ही वर्तमान संगम युग जिनमें सर्व अविनाशी संबंध एक बाप का अनुभव करे सकता है। सत्य में भी संबंध ॾाढा थोड़ा है सर्व न है लेकिन इन समय जे संबंध जी
आकर्षण हूंदी, अनुभूति करण चाहींदा, उहो संबंध परमात्मा द्वारा अनुभव करे सघंदा। सतयुग में भी संबंध ॾाढा थोड़ा हूंदा, सर्व न हूंदा, लेकिन हिते असां बाबा सां सर्व संबंध निभाए सघंदा आहियूं। हर हिक जे जीवन में संबंध जी भी अलग अलग पसंदगी हूंदी आहे। कंहिंखे बाप जो संबंध सुठो लॻंदो आहे, कंहिंखे बाप जो संबंध एतिरो सुठो न लॻंदो, फ्रेंड्स ज्यादा सुठा लॻंदा आहिनि। लेकिन हिकु ई समय ऐं हिक सां सर्व संबंध जी प्राप्ति आहे न, सर्व प्राप्ति आहे कि कुछ रहियल आहे, पुठियां वेठा हुआ छा थो सम्झो। अॼु नया नयनि खे अॻियां वेहण जो चांस ॾिनो आहे। अच्छा हिन कल्प में हिन बार पहिरीं बार आया आहिनि, उहा हाथ ठाहे भले पधारियो। बाप दादा भी पदम गुणा स्नेह संपन्न वेलकम करनि था न हेॾे सारे ॿारनि खे। बाप दादा भी पदम गुणा स्नेह संपन्न वेलकम कंदा आहिनि। नया हूंदे भी कल्प कल्प जा अधिकारी आहिनि। ईअं त सम्झंदा आहियो न, बाप दादा सदा सिंह आहिनि, वॾा त वॾा लेकिन नंढा समान बाप। हिन करे सदा पंहिंजी रूहानी बेहद जी संपूर्ण अधिकार जे निश्चय ऐं नशे में रहो। बेहद जो नशो हद जो न रखणो। ॾिसो केतिरो श्रेष्ठ अधिकारी आयो जो स्वयं बाप ऑलमाइटी अथॉरिटी जे मथां अधिकार रखी छॾियनि। परमात्मा अधिकारी सभिनि खां वॾो अधिकार आहे। ॿियो आईशा जॾहिं बीज खे पंहिंजो ठाहे छॾियो त वृक्ष त समायल आहे न। सर्व संबंध जो भी अविनाशी अधिकार वरितो अथव। संपत्ति में भी अगरि स्थूल संपत्ति आहे त भी सदा संतुष्ट न आहे। स्थूल संपत्ति सां गॾु अगरि सर्व गुणनि जी संपत्ति, सर्व शक्तियुनि जी संपत्ति, श्रेष्ठ संपन्न ज्ञान जी संपत्ति न आहे त संतुष्टा सदा न रही सघंदी आहे। लेकिन असां सभिनि वटि इहे श्रेष्ठ संपत्तियूं आहिनि। संपत्तिवान आहियो न। दुनिया वारा त सिर्फ़ स्थूल संपत्ति वारा खे संपत्ति भव जो वरदान ॾींदा आहिनि, लेकिन तव्हां सभिनि खे वरदाता बाप सर्वश्रेष्ठ संपत्ति भव जो वरदान ॾींदा आहिनि। त सभु संपत्ति आहे न कि कोई घटि कोई फुल आहे। पुठियां वारनि जे मथां सभिनि खां ज्यादा ध्यानु आहे। अॻियां वारनि जो ध्यानु बाप जी तरफ़ आहे, बाप जो ध्यानु पुठियां वारनि जी तरफ़ आहे। जेतिरो ई परे ओतिरो ई नैननि में समाइजे। साकार वतन में त साकार जी ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि। ॾिसो परम धाम में तव्हां सभी आत्मायूं केतिरी समीप हूंदव न, सभिनि सां सभी गॾु हूंदो। ऐं सूक्ष्म वतन में भी एतिरो बेहद आहे जो जेतिरो समीप अचण चाहे अची सघंदो आहे। लेकिन ॿारनि जो स्नेह निराकार आकार खे भी साकारी ठाहे छॾियो आहे। त बादशाह करे जी हुजूर जी हाजिर। ॿार जो बाप जा भी हुजूर आहिनि, मालिक आहिनि। मालिकनि खे हुजूर चइबो आहे न, ऐं बालकनि खे भी मालिक चइबो आहे। त सभी केरु आहे? संतुष्ट मणीअ आहे न। संबंध में भी संतुष्ट, संपत्ति में भी संतुष्ट। संबंध संपत्ति ऐं थींदी आहे सेहत, तंदुरुस्ती। तव्हां सभी तंदुरुस्त आहियो न कि बीमार आहियो? आत्मा त तंदुरुस्त आहे न। शरीर जी त ॻाल्हि न आहे। आत्मा सदा शक्तिशाली। संगम ते श्रेष्ठ सेहत व तंदुरुस्ती आहे आत्मा जी तंदुरुस्ती। हिन समय आत्मा जी तंदुरुस्ती जन्म जन्म जे शरीर जी तंदुरुस्ती भी दिलाईंदी। लेकिन हिन समय थोरो प्रकृति पंहिंजो रूप ॾेखारींदी आहे। हिन में भी कोई वॾी ॻाल्हि न आहे। ये भी कार्टून शो आहे। त सर्व प्राप्तियूं आहिनि न। संबंध संपत्ति सर्व संबंध भी आहे, संपत्ति भव भी आहे, सर्व संबंध भव भी आयो ऐं सदा संतुष्ट भव भी आयो। टई वरदान वरदाता बाप सां मिलियल आहिनि। त वरदाननि खे समय ते कार्य में लॻायो। सिर्फ़ वरदान ॿुधी करे ख़ुशि न थी वञो कि हा मूंखे ॾाढो सुठो वरदान मिलियो। हा
सिर्फ नोट न करे रखो, लेकिन समय ते वरदान के कम में लगाइण सां वरदान कायम रहंदो। अगर वरदाननि खे समय ते कम में न लॻायो त उहो वरदान फल न ॾींदो। वरदान त अविनाशी बाप जो आहे, लेकिन वरदान खे फलीभूत करणो हूंदो आहे। बीज त आहे, लेकिन हुन मां फल केतिरा निकिता उहा पंहिंजे हथ में आहे। कोई सिर्फ वरदान जे बीज खे ॾिसी करे ख़ुशि थी वेंदा आहिनि, ॾाढो सुठो, लेकिन फलदायक ठाहो। बार बार स्मृति जो पाणी ॾियो। वरदान जे स्वरूप में सुठीअण जी धूप ॾियो। पोइ ॾिसो वरदान सां फलीभूत रहंदो ऐं वरदाननि खे बि साथ लाहींदो। वरदाननि जे फल स्वरूप ठही वेंदो। हिकु वरदान ॿिया वरदाननि खे बि लाहींदो। असां वरदाननि जे फल स्वरूप थी वेंदो। त अॼु झटि वरदान खे फलीभूत करणो ऐं समय ते ज़रूर यादि रखणो। समय ते भुलिजी वेंदा आहियूं, पुठियां पढ़ंदा आहियूं कि हा इहे वरदान त हुयो। वरदाननि खे जेतिरो समय ते कार्य में लॻाईंदो ओतिरो वरदान ऐं श्रेष्ठ स्वरूप ॾेखारींदो रहंदो। त सभी खे वरदान मिलियो न। अच्छा, चारों ओर देश विदेश जा सर्व संतोषी आत्माएं की, संतुष्ट मणनि की, सर्व प्राप्ति संपन्न आत्माएं की। जंहिं बि यादि पत्र कार्ड अॼु जे दिवस में मोकिलियो त अॼु जे विशेष दिवस जी बि सर्व ॿारनि खे यादि प्यार ऐं पदम गुणा स्वीकार हुजे। चाहे परे वेही करे मन में दिल में मञदा आहिनि, चाहे सम्मुख मञदा आहिनि, चाहे परे वेही करे मनाइनि या सम्मुख वेही करे मनाइनि। कार्ड व पत्र सब पहिरियों वतन में पहुचदा आहिनि। त सभिनि जे पत्र ऐं कार्ड ऐं शुभ संकल्प जी यादि, शुभ भावनाउनि जी यादि जे रिटर्न में बाप दादा जो विशेष यादि प्यार ऐं सर्व बालक सो मालिक ॿारनि खे नमस्ते। अच्छा, दादियुनि सां मुलाक़ात। सूक्ष्म इशारनि जी भाषा खे ॼाणंदा आहिनि, जीअं अव्यक्त बाप इशारनि जी बि भाषा ॼाणंदा आहिनि। अव्यक्त वतन में त नैननि जी भाषा आहे, इशारनि जी भाषा आहे। त तव्हां बि ॼाणंदा आहियो, नैननि जी भाषा ॼाणंदा आहियो। साकार तो सिखिया आहियो, मुख जी भाषा त ॿुधी अथव, हाणे नैननि जी भाषा ॾाढी प्यारी हूंदी। आवाज सां परे त वञणो ई आहे, पोइ बि बाप जी हुजूर त कंदा ई आहिनि। अच्छा, अव्यक्त बाप दादा सां पर्सनल मुलाक़ात। स्वयं और समय ते भरोसो न, इन करे दृढ़ संकल्प सां कमजोरियुनि खे कढो। सभी पंहिंजे खे विश्व सेवादारी अनुभव कंदा आहिनि। विश्व सेवादारी व विश्व कल्याणकारी उहो ई थी सघंदो आहे जे वटि सर्व शक्तियुनि जो खजानो संपन्न आहे, सर्व शक्तियुनि जो स्टॉक जमा आहे। सर्व शक्तियूं आहिनि या कोई शक्ति आहे, कोई न। कॾहिं कोई घटि थी वेंदी आहे, तव्हां पंहिंजे पाण खे चेक करो कि सर्व शक्तियूं आहिनि या कोई शक्ति जी कमी आहे। अगरि कमी आहे त हुनजो कारण खे सोचो। जी कारण खे सम्झंदव त निवारण करे सघंदा। जी माया जो नियम आहे न कि जो कमजोरी असां में हूंदी, उन कमजोरी द्वारा ई असांखे माया जी ठहण न ॾींदी। त वर्तमान समय भी समय प्रति समय माया उन कमजोरी जो लाभ वठंदी आहे ऐं अॻियां हली करे जॾहिं अंत समय ईंदो त बि वो कमजोरी धोखो ॾींदी। त ईअं न सोचणो आहे कि थोड़ी सी कमजोरी आहे, हिकु ई कमजोरी आहे, बाक़ी त ॾाढो सुठो आहे। अच्छा, सुठो या सुठी आहे, हिकु कमजोरी बि धोखो ॾींदी आहे। इन करे कॾहिं बि कमजोरी पंहिंजे अंदर रहण न ॾियो। अगरि स्वयं न मिटाए सघंदा हो त कोई बि सहयोग वठो। जो शक्तिशाली आत्माएं
उन्हनि जो सहयोग वठो, विशेष योग जो प्रयोग करो। कहिड़ी बि विधि सां कमजोरी खे मिटाइणो ई आहे, ये दृढ़ संकल्प करो। ये बि न सोचो कि अॻियां हली करे थी वेंदो, न, हाणे खां कॾहिं ॾियो जी स्वयं ऐं समय ते कोई भरोसो न आहे। ये न सोचो कि अॻियां हली करे ईअं कंदासीं थी वेंदो, न। असांजो स्लोगन आहे हाणे न त कॾहिं न, त जो करिणो आहे उहो हाणे करिणो। श्री बाप संपन्न आहे ऐं असांखे बाप सां प्यार आहे, त बाप जहिड़ो ठहिण ई प्यार जो प्रैक्टिकल स्वरूप आहे। जेतिरो बाप सां ॾाढो प्यार आहे, एतिरो ई पुरुषार्थ सां बि ॾाढो प्यार जो खपे। जेतिरो बाप सां प्यार जे लाइ फलक थो चइने 100% सां बि ज्यादा प्यार आहे। ईअं पुरुषार्थ जे लाइ बि चऊं, सोचदासीं कंदासीं न, सभु कमजोरियूं खत्म। गे न करो। शिवरात्रि मनाइण आया है त कुझु त बलि चढ़ंदा न। बाप दादा सभी ॿारनि खे संपन्न ॾिसण चाहींदा आहिनि। बाप जो प्यार आहे, हिन करे ॿारनि जी कमी सुठी न लॻंदी आहे। त छा यादि रखो, सदा संपूर्ण रहणो ई आहे। कि थोड़ी कंप्लेन कंदा रहंदा, सब कंप्लेन अॼु खां खत्म थी, सब कंप्लीट थी आहे। संपन्न थियण ई मनाइण। ॿियो आहे वेस्ट खे बेस्ट ठाहिण, अर्थात होली हंस थियण। सभी पंहिंजे खे होली हंस अनुभव कंदा आहिनि। होली हंस जो अर्थ आहे संकल्प बोल ऐं कर्म जो व्यर्थ हूंदो आहे उनखे समृत में बदिलण। छो जी व्यर्थ जीअं पत्थर थी वेंदो आहे न, पत्थर जी वैल्यू न आहे, रत्ननि जी वैल्यू आहे न। त व्यर्थ खे समाप्त करण सां होली हंस थियण। त व्यर्थ ईंदो आहे, होली हंस फौरन परखी वठंदो आहे कि हीअ त कम जी चीज न आहे, हीअ कम जी आहे। त तव्हां होली हंस आहियो त व्यर्थ समाप्त थी वियो न। छो जी हाणे नॉलेजफुल ठहिया आहियो कि अगरि हाणे संकल्प बोल कर्म व्यर्थ गवाईंदासीं त कल्प जे लाइ पंहिंजे जमाती खाते में कमी पइजी वेंदी। ॼाणंदा आहियो न, नॉलेजफुल आहियो त ॼाणंदे हुए बि व्यर्थ छो कंदा आहियो। चाहींदा न आहियो लेकिन थी वेंदो आहे, ईअं चऊं। जो सम्झंदा आहिनि हाणे बि आहे, थी सघंदो आहे उहो हथ उठाए। तव्हां केरु आहियो? राजयोगी जो अर्थ आहे राजा न, त मन खे कंट्रोल न करे सघंदा आहियो। किंग में त रूलिंग पावर हूंदी आहे न, त तव्हां में रूलिंग पावर न आहे। अमृत वेलो बि सॼे ॾींहं में विच में पंहिंजो ऑक्यूपेशन यादि करो कि मां केरु आहियां। केशव जी कम कंदे कंदे ये स्मृति मर्ज थी वेंदी है कि मां राजयोगी आहियां। हिन करे इमर्ज करो, ये नियम ठाहियो। ईअं न सम्झो कि असां त आहियूं ई राजयोगी, लेकिन राजयोगी जी सीट ते सेट थी करे रहो। न त हल्दे कर्म में बिजी थियण जे कारण योग भुलिजी वेंदो आहे। बाबा खे यादि करण भुलिजी वेंदा आहियूं, सिर्फ़ कर्म ई रहंदो आहे। लेकिन तव्हां कर्म योगी कंबाइंड आहियो न। योगी सदा ई रूलिंग पावर ऐं कंट्रोलिंग पावर में रहनि। योगी सदा ही रूलिंग पावर और कंट्रोलिंग पावर में रहन। पोइ राजयोगी डबल पावर वारा कभी भी व्यर्थ सोचे न सकता। तो सभी कभी न चइजो सोचदो कि न, सोचणो भी न आहे कि राजयोगी वेस्ट करे सघंदा। त इहा कहिड़ो ग्रुप आहे? बेस्ट ग्रुप। बाप दादा के भी बेस्ट ग्रुप अति प्यारो आहे। छो जी 63 जन्म त वेस्ट कयो, हाणे ये नंढो सो जन्म बेस्ट ही बेस्ट। अच्छा वरदान
अटूट याद सर्व समस्याएं जो हल करण वारा उड़ता पंछी था। जॾहिं अनुभव थींदो आहे कि मुंहिंजो बाबा आहे त जो मुंहिंजो हूंदो आहे उहो सुत याद ईंदो आहे, याद कबो न आहे, मुंहिंजो अर्थात अधिकार प्राप्त थियण। मुंहिंजो बाबा ऐं मां बाबा जो इनखे चइबो आहे सहजयोग। ईअं अहिड़ा सहजयोगी ठही हिकु बाप जी याद में जे लग्न में मग्न रहंदा ऐं अॻियां वधदा हलनि। अहिड़ा सहजयोगी ठही हिकु बाप जी याद जे लग्न में मग्न रहंदे हुए अॻियां वधदा हलनि। ये अटूट याद ही सर्व समस्याएं जो हल करे उड़तो पंछी ठाहे उड़ती कला में वठी वञे। ये अटूट याद मुंहिंजो बाबा ऐं मां बाबा जो इन सां असां सर्व समस्याउनि खे हल करे उड़तो पंछी ठही करे उड़ती कला में अॻियां हलंदा रहंदा। स्लोगन आहे मनन शक्ति जे अनुभवी ठहो त ज्ञान धन वधंदो वेंदो। जेतिरो असां मनन शक्ति सां मनन कंदा वेंदासीं न ओतिरो ज्ञान धन वधंदो वेंदो। ओम शांति।